पनवाकिल मां खे अपडेट कंदा हलूं। ॻोठ सुमरा पंहिंवारी वेझो तूफ़ानी बरसात सबबि ओचितो भित किरण जे नतीजे में औरत फोत थी वई आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पनवाकिल में ॻोठ सुमरा पंहिंवारी वेझो तूफ़ानी बरसात सबबि ओचितो भित किरण जे नतीजे में औरत फौत थी वई आहे। घर जी भित किरण सबबि ॻोठाणे रफ़ीक महर जी घरवारी फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। पनवाकिल में ॻोठ सुमरा पंहिंवारी वेझो तूफ़ानी बरसात सबबि ओचितो भित किरण जे नतीजे में औरत फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं अयाज़ शेख खां। जी अयाज़, अपडेट कजो। जी बिल्कुल, पनवाकिल जे भरिसां तूफ़ानी बरसात सबबि घर जी भित किरण सबबि औरत फौत थी वई आहे। ॻोठ सूमरा पंहिंवारी में ॻोठाणे रफ़ीक महर जी तूफ़ानी बरसात सबबि घर जी भित किरण संदसि घरवारी फौत थी वई आहे, जंहिंजो इलाज तालका अस्पताल पनवाकिल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। इन सिलसिले में मां इहो ॿुधाईंदो रहां त गुज़िरियल राति खां तेज़ तूफ़ानी बरसात सबबि पनवाकिल ऐं भर पासे मुआसराती निज़ाम सख़्तु धरम भरम थी वियो आहे। रोडनि रस्तनि ते पाणी बीठल आहे, जंहिं सबबि जेको आहे सख़्तु शहरी जेके आहिनि सख़्तु तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। इन खां अलावा जेको आहे पनवाकिल जे भरिसां जेको आहे इहा घर जी भित किरण सबबि जेको आहे औरत फौत थी वई आहे, जंहिंजे घर में कोरामत लाइ थी। ठीकु आहे अयाज़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह कनि।